सवाल बाबा हाणे तू ई ॿुधाए छा कजे। इहो रूंडो बदे खां सवाइ संग बि थो। बाबा साईं मुनासिब हुजे हा त पंहिंजे भाउ जी ख़ुशी लाइ मां इहो संग बदे में ॿिया बि हा, पर मुंहिंजी भेण नंढे लाकू पंहिंजे सौट जे नाल थियल आहे। हाणे उहा मां कीअं ॾियां हिनखे। पोइ त सावल इन बदनामीअ खे गिच में विझी वञी माठ करे वेही रहो। बाबा साईं तव्हांजे करे खनि मां माठ करे वेहा बि, इहो बदनाम जो पंहिंजो तोक गिचे में विझां, पर साईं नंढा कोन मुड़ंदा नंढा। ऐं सच पुछो न बाबा साईं, पोइ त उन्हनि खे रोके मां बि न सघंदुसि। हैदर ऐं शामिर छिता थी पिया आहिनि। बाबा मां तव्हांखे झलिया नथो, तव्हां पंहिंजी बेइज़ती जो बदिलो वठी सघो था। ॿिड़नि माण्हुनि खे थोरो छीछार जे त उन्हनि खे वज़न जी ख़बर पए, पर थोरो हथु थधो रखजान। अॻ में ई माज़ूर आहे, मरी न पवई। असां जेको बि क़दम कयूं वॾे साईं जी इजाज़त ऐं सलाह सां कयूं। थोरो सोचो चाकर खान, थोरो सोचो, दिल ते हथ रखो। शादी जी तारीख़ बदल हुजे, सॾ ॾिनल हुजनि, तयारियूं मुकमल हुजनि, ऐं शादीअ जी राति ॿार खे वनवाह मां उथारियो वञे। तव्हां सोचो त उन घोट जे दिल जे मथां छा गुज़रंदी हूंदी। जंहिं घोट जी दिल में लाऊं लहण जूं ख़ुशी ऐं अरमान हुजनि, उन घर में क़यामत जो माहौल अचानक पैदा थी ऐं ख़बर पए त असां सां हेॾो हानियूं थो थिए, त छा गुज़रंदी उन घोट जे मथां। उन वक़्तु सच पुछी न चाकर खाना त मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे सौट खे रोकणु मुंहिंजे लाइ नामुमकिन हो। जॾहिं असांखे ख़बर पई त कुंवार खे फनवाह मां उथारियो वियो आहे। मां सोचा मूंखे छॾ चरियो छो ईशा सब्र कर कमो छॾ मां चा दो हथार मत कर अचे त जानतो सही सब्र कर कमो चरियो ईशा अरे अदर वही चुप है तू भी। असल हकीकत इहा आहे चाकर खान। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।